सकुराम थे थो मुसलमान माण्हुनि जो क़तलाम थे थो मुसलमान माण्हुनि जो क़तलाम थे थो फ़लस्तीन वारनि सां कोहराम थे थो मुसलमान माण्हुनि जो क़तलाम थे थो मुसलमान माण्हुनि जो क़तलाम थे थो इते अमेरिका जी भैया इते अमेरिका जी भैया अक़वाम मुतहदा अमेरिका भैया अमेरिका भैया असुल में होतन का इक़दाम थे थो मुसलमान जो क़तलाम थे थो मुसलमान माण्हुनि जो क़तलाम थे थो फ़लस्तीन वारनि सां कोहराम थे थो मुसलमान माण्हुनि जो क़तलाम थे थो न शहरनि जो लेखो न ॻोठनि जे गणकार न शहरनि जो लेखो न ॻोठनि जे गणकार मुसलमान सम्झा वञनि था वञनि था तॾहिं कोसिन जो सुबुह शाम थे थो मुसलमान माण्हुनि जो क़तलाम थे थो मुसलमान माण्हुनि जो क़तलाम थे थो फ़लस्तीन वारनि सां कोहराम थे थो मुसलमान माण्हुनि जो क़तलाम थे थो घरनि खे खंडर में तब्दील कनि था घरनि खे खंडर में तब्दील कनि था किथे महज़िदनि खे डाहे रखनि था सिधो ॿुधो कमाइयो आम थे थो मुसलमान माण्हुनि जो क़तलाम थे थो मुसलमान माण्हुनि जो क़तलाम थे थो फ़लस्तीन वारनि सां कोहराम थे थो मुसलमान माण्हुनि जो क़तलाम थे थो नंढनि ॿारनि खे गोले था मारिनि नंढनि ॿारनि खे गोले था मारिनि यहूदी शरीफ़नि खां ॿारनि तॾहिं बि मुसलमान बदनाम थे थो मुसलमान माण्हुनि जो क़तलाम थे थो मुसलमान माण्हुनि जो क़तलाम थे थो फ़लस्तीन वारनि सां कोहराम थे थो मुसलमान माण्हुनि जो क़तलाम थे थो रफ़ीक़ जन महफूज़ कलमे को आहे रफ़ीक़ जन महफूज़ कलमे को आहे यहूदी खे मिटाइण तो चाहे बुरे कम में अंग्रेज बदनाम थे थो मुसलमान माण्हुनि जो क़तलाम थे थो मुसलमान माण्हुनि जो क़तलाम थे थो फ़लस्तीन वारनि सां कोहराम थे थो मुसलमान माण्हुनि जो क़तलाम थे थो मुसलमान माण्हुनि जो क़तलाम थे थो